बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां जो बीज़बान अब्दुल मोमिन मेमण मग़ज़ क़ुरआन जान ईमा रूह दीन हस्त हुब्बे रहमतुल लिल आलमीन। क़ुरान जो मतिलबु दीन जी जान ईमान जो रूह हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां पेच पाए ऐं उन्हनि जे सीरत तय्यबा मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण में ई मुयसर थिए थो। सीरत तय्यबा क़ुरान पाक जो अमली नुस्ख़ो आहे। इहा सिर्फ़ हिकिड़ी इस्तिलाह नाहे बल्कि हमागीर तालीमात आहिनि। उन तालीमात खे सॼी दुनिया में फ़रोग़ मिलंदो रहियो आहे। सिंध धरती बाबुल इल्म बि आहे। सिंध में सीरत तय्यबा जी ओरिजिनल तालीम क़ुरान पाक जी बुनियादी तालीम उनखे फ़रोग़ ॾियण जे लाइ 90 जे दहाके ताईं असांजो माहौल ॿूसाटियल थो ॾिसिजे। 1991 में सिंध में हिकिड़ो इदारो क़ाइमु थो थिए सिंधी का अकेडमीअ जे नाले सां, जंहिंजे प्लेटफॉर्म तां एतिरो मयारी मवाद सॼी सिंध जे घर घर में पहुचे थो। क़ुरान हकीम जे तर्जुमनि जे सूरत में, सीरत पाक जे किताबनि जे सूरत में, इस्लामी उलमा किराम जे बैनुल अक़वामी हैसियत रखंदड़ आलिमनि जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े जे इशाअत जे सूरत में इदारे जे पोयां रूह रवां शख़्सियत जनाब मोहतरम साईं नूर अहमद मेमून साहब अॼु असां सां असांजी महफ़िल में मौजूदु आहिनि। साईं असां तव्हांखे भलीकार था चऊं। 90 जे दहाके ताईं तव्हां पाण इन्हनि शयुनि खे भोॻियो। जॾहिं अमली ज़िंदगीअ में आयो त असां वटि जेको नाम निहाद दानिश्वर लॾो हुयो या जेके आलिम बि हुया, हिकिड़ा बेरिश मुल्ला हिकिड़ा बारिश मुल्ला, उन्हनि जेके हिकिड़नि दीन खे मसख़ कयो, हिकिड़नि वरी दीन खे सफ़ा मुरऊं मंधियरो ॾेई छॾियो। इहे ॿ इंतिहाऊं हुयूं। तव्हां में इहो जज़्बो कीअं जाॻियो जो उथी ऐं पंहिंजी ज़िंदगीअ जा ॿिया शोबा तर्क करे इन मंज़िल ते पहुची ऐं सिंध जे में हिकिड़ो जेको ख़ाल हुयो उनखे पुर करण जे लाइ संदरो ॿधी बीठो। इन में कहिड़ो जज़्बो कार फ़रमा हुयो, कहिड़ा हालात हुया? सिंध जूं रवायतूं, सिंध जी तारीख़, सिंध जी तहज़ीब, उहा सॼी तारीख़ी तौर ते असां ॾिसूं त वहदानियत जो गहवारो रही आहे सिंध असांजी। सिंध जी जेका क़दीम तहज़ीब आहे उन में बि जेके बि मज़हब रहिया आहिनि उहे वहदानियत जा अलमबरदार रहिया आहिनि। सिंधी माण्हू जंहिं बि मज़हब सां रहियो आहे, जंहिं बि दौर में रहियो आहे त उहो वहदानियत खे मञींदड़ रहियो आहे ऐं उनजे मुहज़िब हुजणु, उनजे तरक़ी याफ़्ता हुजणु ऐं उनजे बुलंद पाया इंसान हुजण जे पुठियां जेको मुहर्रिक जज़्बो आहे ऐं जेको वॾो में वॾो मुहरिक आहे उहो उन्हनि जो वहदानियत परस्तीअ खे मञणु आहे। वहदानियत परस्ती जेका आहे उहा माण्हूअ खे ग़ुलामाना ज़हनियतुनि खां आजो करे माण्हूअ जी शख़्सियत खे जेको आहे उहा बुलंद थी रखे। सिर्फ़ु हिकु अलाह सां जॾहिं इंसान जो अब्दियत जो हक़ु जुड़े थो पियो त उहो माण्हू दुनिया जे ॿियनि सभिनी ख़फ़नि खां, दुनिया जे ॿियनि सभिनी तागूतनि खां, दुनिया जे ॿियनि सभिनी ग़ुलामियुनि खां, दुनिया जे ॿियनि सभिनी हर क़िस्म जे ख़्वाहिशुनि खां, इन्हनि सभिनि खां आजो थी करे हू हिकिड़ो निसोरो ख़ुदा परस्त इंसान बणिजे थो, मशहूरु थिए थो ऐं उहो इंसान, उन ई इंसान में इहा सलाहियत हुजे थी त उहो कंहिं वॾी तहज़ीब खे वजूद में आणे। मुन जे दड़े जा माण्हू जेके आहिनि उन्हनि जे बारे में, जेका उन्हनि जे मज़हब जे बारे में जेके बि वॾा वॾा आर्कियोलॉजिस्ट आहिनि या तारीख़दान आहिनि या वॾा मुफ़क्किर आलिम आहिनि, उन्हनि मोहन जे दड़े जे माण्हुनि जे मज़हब ते जॾहिं डिस्कस कयो आहे, लिखियो आहे ऐं जाचियो आहे त इन ई ॻाल्हि ते उन्हनि जो इतफ़ाक़ थियो आहे त मोहन जे दड़े जा इंसान तौहीद परस्त आहे, वहदानियत परस्त आहे ऐं उन्हनि में वहदानियत जेको आहे, वहदानियत जो जज़्बो माण्हुनि में इज्तिमाहियत पैदा कंदो आहे। उन्हनि माण्हुनि में इज्तिमाहियत हुई ऐं उते गॾियल होज़ ऐं गॾियल उन्हनि जो वेंझण ऐं उनखां पोइ वरी उन होज़ जे चौधारी मराकिब जूं जायूं, त इहे सभु शयूं जेके आहिनि इहे अलामतूं उन्हनि जे वहदानियत ते सलामत आहे। जेकॾहिं किंग प्रीस्ट आहे त माण्हू जी जेका बादशाह सां अक़ीदत आहे उहो उनजो मज़हर आहे, उहे पूॼा जूं शयूं न आहिनि। त इहे छाकाणि त क़बुल मसीह ज़माने जूं आहिनि ऐं इहे जेके बुत परस्तियूं, इहे शयूं जेके हराम थियूं हिकु इलत जे करे, पूॼा वारी इलत आई, उन जे करे हराम थियूं। तॾहिं त इन्हनि शयुनि जे हिलत ऐं हुरमत जो सुवालु न हुयो।
बिल्कुलु इहो। ऐं सिंध में जेकॾहिं बुत परस्ती आई आहे त उहो उनजी तारीख़ 500 सालनि खां मथे न आहे, छो त 600 साल अॻु में इब्न बतूता सिंध में आयो आहे ऐं सिंध जे सभिनी मंदरनि में वियो आहे, त हुनखे कंहिं बि मंदर में बुत नाले का शइ नज़र न आई आहे। यानी सिंध जो जेको हिंदू हो उन वक़्तु, उहो हिंदू मज़हब ते हूंदे बि वादानियत ते तौहीद परस्त हो ऐं वादानियत खे जेको आहे उहो ईअं ई मञनि था पिया जीअं ॿियनि मज़हबनि जा माण्हू मञनि था पिया। ऐं हुननि जो जेकॾहिं कुझु देवताउनि खे मञण जो आहे त उहो देवता जी हैसियत में, त असां वटि बुत परस्ती जेका आहे उहा उनजी जेको आहे उहो वेझड़ाईअ में उन हिते जेको आहे उनजी तरक़ी थी आहे। ख़ासि तौर ते जॾहिं सिनेमा जी तरक़ी थी आहे, सिनेमा जे ज़रिए उन जो इंट्रोडक्शन थियो आहे, उनजो फैलाउ थियो आहे, उहे शयूं जेके आहिनि उहे आहिनि। त मूं अर्ज़ु कयो पियो त सिंध जी तहज़ीब जेका आहे उहा वादानियत परस्ती वारी आहे ऐं तौहीद सिंध जे माण्हुनि जे मिज़ाज में आहे, उन्हनि जे रग रग में आहे। ऐं बतौर मुस्लमान जेको आहे उहो तौहीद ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत ऐं उहो इश्क़ जेको आहे उहो मुस्लमान जे हिकिड़े ईमान जो जेको आहे उहो बुनियादी जुज़ ऐं ॻाल्हियूं आहिनि। इहे ॻाल्हियूं मुहरिक हुयूं त असां इन तौहीद जे फ़िक्र खे जेको इंसान खे सभिनी ग़ुलामियुनि खां आजो करे थो ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मोहब्बत खे ऐं इश्क़ खे जेको इंसाननि खे आला इंसानियत जे दर्जनि ते पहुचाए थो पियो ऐं इंसाननि जे लाइ मिसाली नमूनो बणिजे थो पियो, उन सां रिलेटेड लिटरेचर जेको आहे उनजी इशाद कयूं। ऐं पोइ उन लिटरेचर जी इशाद जे लाइ जेको असांजे बर सग़ीर में ऐं सिंध में जेको तरक़ी पसंदि आलमनि जो लॾो आहे ऐं आलमनि जी सोच ऐं फ़िक्र आहे, असां उन सोच ऐं फ़िक्र खे सिंध जे माण्हुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कईसीं। क़ुर मजीद जा किताब, क़ुर मजीद जा तर्जुमा जेके बि सिंधी आलमनि जा तौहीद परस्त आलमनि जा उहे सभु तर्जुमा जेके आहिनि उहे असां छपाया। तक़रीबन 11-12 तर्जुमा जेके आहिनि उहे हींअर ताईं असां छपाए चुका आहियूं। अहिड़ी तरह तफ़सीर छपायासीं। सीरत जा किताब सीरत ते, छाकाणि त सीरत जेको आहे उहो हिकिड़ो अहम ऐं क़ुर पाक जो अमली नमूनो आहे, त उहो अहम मौज़ू आहे। इन करे सीरत ते असां आलमी मयार जा किताब ऐं आलमी मयार जा लेखक जेके आहिनि उहे ॻोल्हे, मोहम्मद हुसैन हैकल जेको आहे उहो मिस्र मां ऐं वहीदुद्दीन ख़ान हिंदुस्तान मां ऐं अली शरीयती जेको आहे उहो ईरान मां, फ़तहुल्लाह गोलन तुर्की मां, बर सग़ीर जा वॾा आलिम अबुल कलाम आज़ाद, मौलाना उबैदुल्लाह सिंधी ऐं मौलाना हिफ़्ज़ुर्रहमान सियोहारवी, इन क़िस्म जा आलिम उन्हनि जा सीरत ते जेके लिखियल किताब आहिनि उहे किताब असां आहिस्ते आहिस्ते तर्जुमो कराए छपाईंदा वियासीं। ऐं मोहम्मद हसन हैकल जेको अल आराम अख़बार जो एडिटर हो ऐं मिस्र जो तमामु वॾो दानिश्वर हो, उनजी किताब हयात मोहम्मद खे तमामु वॾी पधिराई मिली ऐं उहा एतिरी पधिराई मिली जो उहो किताब जॾहिं असांजो मरहूम मोहतरम रसूल बख़्श पली जे साहिब जॾहिं उहो किताबु पढ़ियो, उहो उन किताब मां एतिरो मुतासिर थियो जो हुन पंहिंजे नौजवान शागिर्दनि खे जेको आहे उहो पछाड़ी ताईं उहो तरग़ीब ॾींदो हो त हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिसाली शख़्सियत इंसाननि जे लाइ जेकॾहिं उनखे पढ़णो आहे त हसन हैकल जी सीरत में पढ़ो। अच्छा, इन किताब खे तव्हां छपरायो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे नज़र में बि हुनजी अहमियत हुई ऐं इहो जेको नालो तव्हां वरितो उहो बि रसूल बख़्श पली जो साहिबु सिंध जो वॾो दाहो लिखिजे थो, त कहिड़ी उन में यानी इनफ़रादियत आहे जंहिंजे करे उनजी मक़बूलियत ऐं पढ़ंदड़ खे पाण ॾांहुं छिक मौजूदु आहे? बुनियादी तौर ते मोहम्मद हसन हैकल जेको आहे उहो इस्लामी तहज़ीब खे डिस्कस कयो आहे त इस्लामी तहज़ीब इंसानियत खे नओं डाइवर्शन कीअं ॾिनो, इंसानी काफ़िले खे अॻिते वठी हलण में इस्लामी तहज़ीब जो छा किरदारु आहे। हाणे इहो साॻियो ई मौज़ू आहे जंहिं मौज़ूअ ते बर सग़ीर जे हिकु ॿिए आहे डॉक्टर M.N. राय जेको किताबु लिखियो हिस्टोरिकल रोल ऑफ इस्लाम, उन में बि हुन इन ई क़िस्म जे मौज़ू खे जेको आहे उहो डिस्कस कयो त इंसानी काफ़िले खे अॻिते वठी हलण में, इंसानी तारीख़ खे अॻिते वठी हलण में इस्लाम जो ऐं हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोल छा आहे। उन्हनि इंसानी काफ़िले खे कहिड़ो नओं डाइवर्शन ॾिनो, नओं मोड़ ॾिनो ऐं नए रस्ते ते ऐं नवनि पेचरनि ते वठी हलिया, उन में उहे नयूं ॻाल्हियूं कहिड़ियूं हुयूं। उन में आला इंसानियत जा क़दुर कहिड़ा हुया ऐं इंसाननि जे लाइ क़ानून जे दौर जो आगाज़
हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कीअं कयो, ख़ासि तौर ते इहो मौज़ू डिस्कस हुयो। त इन खां अॻु में जेको इंसाननि ते हिकिड़ो दौरु आहे, फ़लसफ़े जो दौरु आहे, जादूअ जो दौरु आहे, ऐं पोइ मौजज़नि जो दौरु आहे उन जादूअ जे मुक़ाबले में, ऐं कलाम जो जेको आहे उहो दौरु आहे। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको आहे उहो कानून जे दौर खे वजूद में आंदो, सभिनी शयुनि जे लाइ कानूननि जो तयन कयो, इंसाफ़ इंसानी ज़िंदगीअ जे लाइ इंसाफ़ जा तौर तरीक़ा, उन्हनि जे लाइ कानून मुरतब कया। इंसाननि जी जेका मुआशरती ज़िंदगी आहे, इंसाननि जी समाजी ज़िंदगी आहे, उन जे लाइ कानून आहिनि। मुआशरती ज़िंदगीअ जी जेका ख़ानदानी ज़िंदगी आहे, उन में जेके रिश्तेदारियूं आहिनि, उन्हनि जा हक़, जेके ज़ाल मुड़ुस जा तालुकात आहिनि, उहे हक़, उन्हनि जा हक़, उन्हनि जा कानून, उन्हनि जा ज़ाब्ता, अहिड़ी तरह सभिनी शोबनि जे लाइ, मईशत जे लाइ कानूननि जा बुनियाद। त उहा मईशत जेका आहे उहा सॼी ख़ल्क़ जेका आहे उहा अलाह ताला जी मख़लूक़ आहे। अल ख़ल्क़ु कुल्लुहुम इयालुल्लाह, सभु माण्हू अलाह जा भाती आहिनि। इन करे अलाह जे वसीलनि ते, अलाह जे पैदा कयल जोड़ियल वसीलनि ते उनजे भातियुनि जो मसावी हक़ आहे। त इहो मसावी मईशत जो तसवुरु ऐं मसावी मईशत जा जेके कानून आहिनि, इहे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इंट्रोड्यूस कया ऐं माण्हुनि ताईं पहुचाया, इंसानियत ताईं पहुचाया। इन्हनि सभिनी शयुनि खे मोहम्मद हुसैन हेकल ऐं डॉक्टर एम एन राय जेको आहे उन्हनि खे उहो ज़ाहिर कयो ऐं पधिरो कयो। एम एन राय खे इहो किताबु उन ज़माने में लिखण जी ज़रूरत इन करे पेश पए आई त हिंदुस्तान में एम एन राय पाण बुनियादी तौर कम्यूनिस्ट अॻुवाण आहे, कम्यूनिस्ट अॻुवाण हो ऐं कम्यूनिज़म जो हिंदुस्तान में जेका तारीख़ हुई उनजे बानी कारनि मां हिकिड़ो हुयो। उन जॾहिं ॾिठो त हिंदू मुस्लिम तसादम जे बुनियाद ते जेको आहे उहो हिंदुस्तान में विरश थी थिए, तक़सीम थी पए, फ़िरके वाराना बुनियाद था पवनि पिया, ऐं हिंदुनि में मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो मलिश ऐं जेको आहे उहो हिकिड़ा कबी हुजण जा जेके आहिनि उहे तसरात सगारा था थियनि, ताक़तवर था थियनि। फ़िरके वाराना क़ुवतूं जेके हिंदुनि ऐं मुस्लमाननि खे विराइणु घुरनि थियूं पियूं, उहे उन शइ खे हथी ॾियनि था ऐं उभारिनि था। त उनखे ज़रूरत महसूसु थी त असां हिंदुस्तान जे माण्हुनि खे, सभिनी मज़हब जे माण्हुनि खे ॿुधायूं त मुस्लमान जेके आहिनि उहे मलिश न आहिनि। मुस्लमान जेको आहे उन्हनि जो दीन जेको उनजो बानीकार आहे, उन इंसानियत खे नओं डाइवर्शन ॾिनो, इंसानी काफ़िले खे वठी हलण में हिकिड़ो अहम किरदारु अदा कयो ऐं इंसानियत खे उन्हनि जे करे वॾो कुझु जेको आहे उहो लाभ हासिलु थियो आहे, इंसानियत जी तरक़ी थी आहे, इंसानियत जी भलाई थी आहे, इनलाइटमेंट इंसानियत खे मिली आहे, इल्मनि जे दौर जो जेको आहे उहो आगाज़ थियो आहे, कानूननि जे दौर जो आगाज़ थियो आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे इन्हनि किताबनि में तव्हां पढ़ी सघो था, मोहम्मद हुसैन हेकल जे किताब में बि ऐं एम एन राय जे किताब में बि। गुफ़्तगू पंहिंजी जारी रहंदी। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। भलीकार नाज़रीन, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु अहिड़ो नुस्ख़ो आहे जंहिंखे अपनाइण सां माण्हूअ जे सभिनी बीमारियुनि जी दवा बि थी पवे। बीमारियूं जिस्मानी एतिरियूं ख़तरनाक न आहिनि जेतिरियूं इंसान जूं दाख़िली बीमारियूं ख़तरनाक आहिनि, जेके असां रूहानी बीमारियूं बि चऊं था। असांजी गुफ़्तगूअ जे लाइ असांजी महफ़िल में सिंध जो नाले वारो ॾाहो ऐं सिंधिका अकेडमीअ जी चेयरमैन जी हैसियत सां फ़ाइज़ शख़्सियत साईं नूर अहमद मेमन साहिबु असां सां मौजूदु आहिनि। साईं, त पाण गुफ़्तगू पए कईसीं अज़ीम सीरत पाक जे शाहकार किताबनि ते हवाले सां। उनखां जेके तव्हां तज़किरो कयो अलावा बि को अहिड़ो किताबु तव्हां सीरत ते असां कार्लाइल जो मशहूरु लेक्चर आहे दुनिया में, उहो हीरो ऐं हीरो वर्शिप, उनजो तर्जुमो अज़ीम तरीन हीरो, उनजे नाले सां साईं अंब गोपांग उनजो तर्जुमो कयो ऐं कमाल जो तर्जुमो कयो। उहो किताब बि ॾाढो दिलचस्प किताबु हो ऐं कार्लाइल बि इहो जेको मुस्तशरिक़नि जा एतिराज़ हुया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शख़्सियत ते, उन्हनि एतिराज़नि जो जेको आहे हुननि जवाबु ॾिनो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे दुनिया जो अज़ीम तरीन
इंसान ऐं अज़ीम तरीन हीरो जेको आहे उहो करार ॾिनो। द 100 किताब माइकल एशहार्ड जो हो, जंहिंमें दुनिया जूं 100 शख़्सियतूं, चूंड शख़्सियतूं जेके इंसाननि ते असरअंदाज़ थियूं, जेके तारीख़ ते असरअंदाज़ थियूं, जिन तारीख़ खे डाइवर्स ॾिनो, नओं मोड़ ॾिनो। उन किताब में बि हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माइकल एशहार्ड दुनिया जी अज़ीम तरीन शख़्सियत, पहिरियों नंबर असरअंदाज़ थींदड़ शख़्सियत करार ॾिनो हो। असां उहो किताब बि छपियोसीं। ऐं उन खां अलावा रोमानिया जो वज़ीर ख़ारजा जॉर्ज कोर्ज़ेल, उन जो किताब असां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानियत लाइ रोशनीअ जो दलील, इन नाले सां सिंधीअ में किताब छपियोसीं। इहे सभु सीरत जा किताब अहिड़ा आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी अज़ीम हस्ती, अज़ीम शख़्सियत, उन्हनि जे बारे में, उन्हनि जे अज़ीम किरदार ऐं उन्हनि जे इंसानी दुनिया ते असरनि खे वॾे दलील सां ऐं वॾे ॾाहब सां, वॾे विज़डम सां पेश कनि था पिया। ऐं माण्हू जॾहिं उहो किताबु पढ़े थो पियो त उन जे किताब में जेको आहे उहो गुम थी वञे थो पियो, उन दुनिया में रसी वञे थो पियो जंहिं दुनिया में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे कारनामा सर अंजाम ॾिना। ऐं उन जो सहर जेको आहे इंसान जे मथां क़ाइमु थिए थो, ऐं उहो सहर अॼु सूदो जेको आहे उहो क़ाइमु आहे। दुनिया में हिन वक़्तु बि जेको बि ॾाहनि फ़ैलसफ़ोनि ऐं तारीख़दाननि ऐं जेके समाजियात दान आहिनि, उन सभिनी जो इत्फ़ाक़ आहे त हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शख़्सियत इंसानियत जे लाइ रोशनीअ जो दलील आहे। ऐं इंसानी सोसाइटीअ ते जेका उन्हनि जी असर अंगेज़ी आहे ऐं जेका उन्हनि जा मौजूदा नमा जेका शख़्सियत आहे, उनखे कॾहिं बि जेको आहे उहो नज़रअंदाज़ न थो करे सीरत पाक जा इहे नुक़्ता जेके आहिनि, जेके तव्हांजी गुफ़्तगू जारी आहे, क़ुर पाक सीरत जे जिन नुक़्तनि खे फोकस थो करे, उन में हिकिड़ो नुक़्तो इहो बि आहे त ले यज़ा अनहुम इसरहुम वल अगलाल लती कानत अलैहिम, त ए मोहम्मद असां तव्हांखे नबूअत ॾिनी आहे, रिसालत ॾिनी आहे ऐं इख़्तिताम था कयूं। हाणे तव्हां वञो सभ खां पहिरियों कमु इहो कयो त पोरियत तबिके जे पुठाड़नि ते जेको बोझ सथियलु आहे ऐं उन्हनि जे ॻिचीअ में जेके ग़ुलामनि जा ॻट पियल आहिनि, पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आज़ादीअ जी, इंसानी आज़ादीअ जी तहरीक जो आगाज़ क़ौमी सतह खां कयो, उन हवाले सां तव्हां छा चवंदव? इन में को शक कोन्हे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं मुआशिरे में, जंहिं समाज में आया, ऐं अरब जी सरज़मीन, जेके अरब उन्हनि जा पहिरियां मुखातिब हुआ, जेके उन्हनि जा क़ौमी मुखातिब हुआ, उते जेको सोसाइटी हुई, उन ई सोसाइटीअ में ग़ुलामीअ जो तसवुरु सगार हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ग़ुलामीअ जे उन ई तसवुर खे जेको आहे उहो ख़तमु कयो। ऐं जीअं मूं अव्हांखे ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त अल ख़ल्क़ु कुल्लुहुम इयालुल्लाह, माण्हू सभु अलाह जा भाती आहिनि। जॾहिं अलाह जा भाती आहिनि त तॾहिं हाकिम ऐं ग़ुलाम जो, हाकिम ऐं महकूम जो जेको आहे उहो तसवुरु जेको आहे उहो ख़तमु थी वियो, ख़तमु थो थी वञे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभ खां पहिरियों उन ग़ुलामीअ जे जेको आहे उहो इदारे खे ख़तमु कयो ऐं सभिनी इंसाननि खे अलाह जो अयाल करार ॾिनो। ॿियो जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में जेका ॻाल्हि साम्हूं अचे थी पई त इंसाननि खे अहिड़ो मुआशिरो अॾे ॾिजे जेको मुआशिरो इंसाननि जे लाइ भलाईअ जो ऐं उन्हनि जे फलाह जे लाइ जेको आहे उहो ज़ामिन हुजे। उन लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़ा उसूल ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं ऐं अहिड़ा ज़ाब्ता जेके आहिनि उहे मुतारिफ़ कराया। क़ुर शरीफ़ बुनियादी तौर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मंशूर हुयो ऐं उन मंशूर खे इंसानियत ताईं आंदो। त क़ुर शरीफ़ में जेको आहे उहो क्लियर चयो वियो त बाबा वसीला जेके बि आहिनि उहे सभु अलाह जा जुड़ियल आहिनि ऐं सभिनी इंसाननि जे लाइ, सभिनी इंसाननि जो उन्हनि ते मसावी हक़ु आहे। कुझु माण्हू पंहिंजे ज़हानत जे करे ऐं कुझु माण्हू ताक़त ऐं जबुर जे करे इंसानी वसीलनि जे मथां क़ाबिज़ थी था वञनि पिया ऐं पोइ वसीलनि में जेका तबक़ाती तक़सीम अचे थी पई, उहा तक़सीम जेका आहे उहा क़ाबिल क़बूल न आहे। इन जे करे क़ुर जे ज़रिए हुननि अहिड़ो मुआशिरो क़ाइमु करण जी
हिकमत अमलियूं ॾसियूं ऐं मुआशिरो क़ाइमु करण जी तरग़ीब ॾिनी जंहिं मुआशिरे में इहा तबक़ाती तक़सीम जेको आहे उहा न हुजे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण अमीरुल मोमिनीन जे हैसियत में जेको मदीने जी रियासत जो बुनियादु विधियो त उन रियासत जे अमीरुल मोमिनीन जे हैसियत में जेके उते उसूल ऐं ज़ाब्ता मुतारिफ़ कराया उहे इन ई ते मबनी आहे त सभिनी इंसाननि जा रियासत जे मथां मसावी हक़ आहिनि। रियासत खे पाबंद बणायो वियो त सभिनी इंसाननि जूं बुनियादी ज़रूरतूं पूरियूं करण जी कफ़ील हूंदी ऐं उहा इन हद ताईं ज़िमेदार बणाई वई जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॿिए ख़लीफ़े हज़रत उमर फारूक जेको आहे उहो चयो त जेकॾहिं फ़ुरात नदीअ जे किनारे ते कुतो उञ मरी वञे ऐं बुख मरी वञे त उमिरि खां क़यामत जे ॾींहुं पुछा थींदी। यानी उन्हनि जी ज़िमेदारी हुननि पंहिंजे मथां इंसाननि जे रिस्क जी, उन्हनि जे खाद खुराक जी ऐं मुकमिल कफ़ालत मतिलबु मुकमिल समाजी कफ़ालत मुआशी मुआशरती उहो निज़ाम उहो सॼो सिलसिलो रियासत जे मथां रखियो ऐं पंहिंजो पाण खे उनजो ज़िमेदार बणायो। क़ुर शरीफ़ में जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हदफ़ ॾिनो वियो त वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, ज़मीन ते चुरंदड़ अहिड़ो को बि साह वारो नाहे जंहिंजे रिस्क जो बंदोबस्तु ख़ुदा न खयूं आहे। हाणे जॾहिं ख़ुदा उन जे रिस्क जो बंदोबस्तु खयूं त धरतीअ ते ख़ुदा जे इन मशीयत खे, ख़ुदा जे रिस्क जे बंदोबस्तु खणण वारी मशीयत जी तकमील इंसान जो ख़ुदा जो ख़लीफ़ो इंसान कंदो ऐं जेको मुस्लमान हुक्मरान हूंदो उहो ख़ुदा जे इन मशीयत खे मुकमिल कंदो। इहो मुस्लमाननि खे हदफ़ ॾिनो वियो त तव्हां ख़ुदा जे मशीयत खे हिन तरीक़े सां मुकमिल कंदो। हाणे इन सां हिकिड़ी तबक़ाती तक़सीम जो जेको आहे उहो जेके बि शयूं हुयूं उहे ख़तमु कयूं वयूं ऐं हिकिड़ो अहिड़ो सोशल मुआशिरो वजूद में आणण जी लाइन ऐं हिकमत मिली ॾिनी वयूं जंहिंमें सभिनी इंसाननि जूं बुनियादी ज़रूरतूं पूरियूं थींदियूं हुजनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रुगो असांखे निज़ाम जा नुक़्ता नथा ॿुधाइनि, बल्कि उन निज़ाम जे नुक़्तनि खे तश्कील ॾियण जे लाइ अमली जदोजहद बि कंदा था अचनि पिया ऐं उन अमली जदोजहद जे लाइ वक़्तनि फ़वक़्तनि जाते ख़ुतबात जी ज़रूरत थी महसूसु थिए उहे ख़ुतबा बि इरशाद था फ़रमाइनि। ख़ासि करे जेको ख़ुतबा हजतुल वदा आहे उन ख़ुतबे में उहो पाण जेका इंसानी मुसावात जी ऐं मुस्तक़िल आज़ादीअ जी जेका तरग़ीब बि ॾियनि था ऐं उसूल बि वज़ह कनि था, उन ते तव्हां थोरी रोशनी विझो। हुजतुल वदा जो ख़ुतबो ज़ाहिर आहे इंसानी बराबरीअ जो हिकिड़ो तमामु वॾो हिन वक़्त ताईं दुनिया में जेको आहे उन खे मंशूर ऐं मैंडेट जी जेको आहे उहा हैसियत हासिलु आहे त उन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क्लियर फ़रमायो त जहालत जे दौर जूं सभु रस्मूं मां पंहिंजे पेरनि जे हेठां लताड़े छॾियूं आहिनि। गोरे खे कारे जे मथां, कारे खे गोरे जे मथां का बि फज़ीलत कोन्हे। नस्ली बरतरियुनि जा सभु नमूना ऐं शिकिलियूं जेके आहिनि उहे मां पंहिंजे पेरनि जे हितां लताड़े छॾियूं आहिनि। नस्ली बरतरियूं बि कंहिं अहमियत जूं ऐं न आहिनि। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको आहे उहो सॼी इंसानियत खे बराबरीअ जो पैगाम ॾिनो त सभु माण्हू जेके आहिनि उहे आदम जे औलाद मां पैदा थिया आहिनि। इन्हीअ जे करे कंहिंखे बि नस्ली बरतरी ऐं बुज़ुर्गी हासिलु न आहे सवाइ उन जे त को माण्हू तक़वा वारो आहे, को माण्हू इंसानियत जे आला उसूलनि ते हलण वारो आहे। उन्हीअ खे मर्तबा ऐं उनखे जेको आहे इंसानी शरफ़ जेको आहे उन बुनियाद ते, तक़वा जे बुनियाद ते जेको आहे उहो हासिलु आहे, पर कंहिं बि ॿिए नस्ली बुनियाद ते हासिलु कोन्हे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन न सिर्फ़ु इहो ख़ुतबा हुज्जतुल वदा पर पंहिंजे अमली ज़िंदगीअ जे सभिनी नमूननि में इन क़िस्म जी तालीमात माण्हुनि खे ॾिनी जंहिंसां तफ़वुक़ ऐं फ़ौक़ियत ऐं बरतरी जो जेको आहे उहो दरवाज़ो बंदि थी वञे। मिसाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े सफ़र में सफ़र में सांझाणो थी वियो ऐं सांझीअ जो पड़ाव विधऊं, लॾो लाथऊं त बाबा हाणे राति हिते रहूं था पिया, वरी सुबुह जो सफ़र जारी कंदासीं। जीअं सिजु लहंदो वियो तीअं खाधे जी जेको आहे उहा तयारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साथियुनि शुरू कई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उथी करे काठियूं मेहण शुरू कई उन खाधे पचण जे लाइ जे तयारीअ में। माना पंहिंजे हिसे जो कमु
पंहिंजे हिसे जो कमु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जन सिर शुरू कयो पाण त साथी उथी आया, चयूं या रसूलुल्लाह असां घणा आहियूं, अवां वेठा रहो ऐं असां पंहिंजो कमु करण जे लाइ घणा साथी आहियूं। त पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त बाबा मां पंहिंजे साथियुनि में इम्तियाज़ी हैसियत सां रहणु ऐं गुज़ारणु पसंदि नथो कयां, इन करे मूंखे पंहिंजे हिसे जो कमु करणु ॾियो। त इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बराबरीअ जो, मसावात जो ऐं हिक जहिड़े एतिराम जो जेको आहे, इन क़िस्म जा हज़ारे सबक़ आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़िंदगीअ में असांखे मिलनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बतौर अमीरुल मोमिनीन मस्जिद नबवीअ में जॾहिं वेहंदा हुया त पंहिंजे साथियुनि सां गोल दाइरो ठाहे ईअं गॾिजी वेहंदा हुया जो ॿाहिरि ईंदड़ माण्हूअ खे महसूसु न थींदो हो त हिननि में जेको आहे अमीरुल मोमिनीन केरु आहे ऐं हुनजा साथी या सफ़ीर ईंदा उन्हनि खे पुछणो पवंदो ऐं मिनकुम मोहम्मद, तव्हां मां मोहम्मद कहिड़ो आहे। ॿाहिरियां माण्हू सिफ़ारतकारीअ लाइ ईंदा त उन्हनि खे पुछणो पवंदो त तव्हां मां मोहम्मद केरु आहे। छो त को बि ख़ासि गादेलो, का बि ख़ासि निशस्त, का बि पाण खे मुनफ़रिद रखण वारी पोशाक, पंहिंजो पाण खे ॿियनि साथियुनि खां जेको आहे उहो डिफरेंट ॾेखारण वारो नमूनो, इन क़िस्म जी नमूने बाज़ियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में हुयूं कोन। आम माण्हूअ जी ज़िंदगी ई आम माण्हू वारी ज़िंदगी उन्हनि सां गॾु गुज़ारनि पिया ऐं माण्हुनि खे जेको आहे उहो कंहिं बि तरीक़े सां महसूसु न थींदो। त इहो पंहिंजनि अमली तरीक़े जीअं इन जी क़ुरान पाक तस्दीक़ करे थो त लव कुंत फद्दन गलीदल कल्ब लन फज़ू मिन हौलिक, मोहम्मद जेकॾहिं तव्हां इम्तियाज़ी हैसियत सां ज़िंदगी गुज़ारे ऐं मुंहं में सूंड विटियूं वेठा हुजो हा त तव्हांजे चौधारीअ जेके पतंग शमह ते पतंगनि वांगुरु आशिक़ मिड़ी आया आहिनि उन्हनि मां हिकु बि तव्हांखे नज़र न अचे। इन ये ॻाल्हि खे कार्लाइल जेको आहे उहो हिननि लफ़्ज़नि में चयो त का त मणिया हुई पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में, जंहिंजे करे इहे अरब जा बदू हिन जे चौधारी वेठा हूंदा ऐं हिन ते बलहार पिया थींदा ऐं हिन तां क़ुर्बान ऐं फ़िदा थींदा। त उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे शख़्सियत जो सहर हुयो, शख़्सियत जो कमाल हो ऐं हिते जीअं हिकिड़ो वाक़ियो थियो, ईअं ॿिलार वेंदा हुआ, हल्का ॿ गोश हूंदा हुया साहबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन। त हिकिड़ो वाक़ियो थियो हुयो त को ॻोठाणो माण्हू हुयो बदू, त असां ॻोठाणो था चऊं, अरब हुनखे बदवी चवंदा हुआ। त उनखे पेशाब जी तक़ाज़ा थी त उते ई शुरू करे ॾिनई। त साहबा किराम उनखे अदब जे नज़रुनि सां ॾिसी ऐं कंट्रोल करण जी कोशिशि पई कई त हुज़ूर जन उनखे यकदमि मुतनबे कयो त न छॾियोसि, त आराम सां पेशाब करे वठे, पहिरीं ॻाल्हि इहा। ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं हू फ़ारिग़ थियो त उनखे बजाए इन जे जो सम्झाइनि, तबलीग कनि त ईअं न कबो आहे, हीअं कबो आहे, सेखारनि, सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ फ़रमाइनि त बाबा असांखे जॾहिं तक़ाज़ा थींदी आहे त असां वञी पासे ते करे ईंदा आहियूं। हा, हीअ असांजी इबादत जी जाइ आहे, असां पेशाब पासे ते वञी कंदा आहियूं। सो असां इहो एहतियात कंदा आहियूं पंहिंजे इबादत गाह में ऐं साथियुनि खे पंहिंजनि खे चयूं त बाबा हिते बाटली पाणीअ जी हारे छॾियो, हुन माण्हूअ खे पेशाब खां डिस्टर्ब बि न कयूं, हालांकि मस्जिद में थो पेशाब करे, न हुनखे इहो नुक़्तो तमामु कमाल जो आहे त इंसानी नफ़्सियात खे मद्देनज़र रखंदे त पेशाब अध में रुकिजी वेंदो त हुनजी बीमारीअ जो अंदेशो आहे। गुफ़्तगू जारी रहंदी, नाज़रीन वठूं था हिकिड़ी नंढड़ी साईं। भलीकार नाज़रीन, त इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल असांजी मतल आहे ऐं मज़कूर पाण उहे हस्ती आहिनि जेके काइनात जा कारणी आहिनि। असांजी महिमान शख़्सियत साईं नूर अहमद महमूद साहब, सिंधिका सां गॾु पाण हिकमत क़ुरान इंस्टीट्यूट जा डायरेक्टर बि आहिनि, जंहिं तां फ़ासिलाती कोर्सिस जे ज़रिए ऐं मक़ामी सतह ते बि रेगुलर क्लासिस जे सूरत में क़ुरानी तालीमात खे फ़रोग़ ॾिनो थो वञे। साईं, त पाण सीरत पाक ते बि गुफ़्तगू कईसीं पिए ऐं इश्क़ मुस्तफ़ा असांजे हिन प्रोग्राम जो उनवान आहे। उन इश्क़ तव्हां खां इदारा क़ाइमु कराया, सिंधिका अकेडमी, इस्लामिका अकेडमी ऐं हिकमत क़ुरान इंस्टीट्यूट। इंसानी जिबिलत में कुझु अहिड़ियूं दाख़िली तौर ते या ख़ारिजी तौर ते रुकावटूं मौजूदु आहिनि जेके मिसाल समाजी जबर थी वियो, तारीख़ जो जबर थी वियो, इंसान जो दाख़िली जबर आहे, पोइ उन मां निकिरण जी ॾाहनि वाट ॿुधाई आहे त इश्क़ जी जेका हिकिड़ी सट आहे तव्हांखे इन्हनि बीमारियुनि मां कढी ऐं पंहिंजे वकड़ में आणे ऐं तव्हांखे वधीक कारगर बणाए थी। इहो अली शरीयत जो हिन ते
लेक्चर आहे मशहूरु, जेकॾहिं हू जलावतन हुयो फ्रांस में, त हू पेरिस में लेक्चर ॾींदो हो। ऐं उन में जो हिकिड़ो मशहूरु लेक्चर आहे त इंसानु चइनि क़ैदनि में क़ैद आहे तारीख़ जो। फारसी लेक्चर अथसि 4 ज़िंदाने इंसान। जी हा। हा, त इंसानु चइनि क़ैदनि में क़ैद आहे। हिकिड़ो क़ैद तारीख़ जो आहे, ॿियो फितरत जो आहे, ऐं टियों समाज जो आहे, चोथों ज़ात जो क़ैद आहे। पोइ उन अली शरीती उन ते वॾा दलील ॾिना आहिनि त इंसानी इल्मनि जी तरक़ी ऐं इंसानी शऊर उहो इंसान खे तारीख़ जे क़ैद मां बि कढी थो अचे, फितरत जे क़ैद मां बि कढी थो अचे। फितरत जो क़ैद सियारो ऊन्हारो आहे, सियारे में माण्हू सवड़ ऐं हीटर जो जेको आहे उहो बंदोबस्तु करे सियारे जे क़ैद मां पाण खे आजो थो करे, ऊन्हारे में AC ऐं हवाउनि जो जेको आहे थधियुनि हवाउनि जो बंदोबस्तु करे पंहिंजो पाण खे उन जबुर मां आजो थो करे। त अहिड़ी तरह तारीख़ जे क़ैद मां बि इल्मी तरक़ियुनि जे ज़रिए माण्हू निकिता आहिनि। तारीख़ी तौर ते जेके उन्हनि खे हालतूं हुयूं उन्हनि सां हू मुंहुं ॾींदा आया आहिनि इल्मी तरक़ीअ जे ज़रिए। समाजी जबुर मां बि ईअं इल्मी तरक़ीअ जे ज़रिए इंसानु निकितो आहे। पर हुन जो चवणु इहो आहे त ज़ात जे क़ैद मां इंसानु इल्मी तरक़ीअ जे ज़रिए, शऊरी तरक़ीअ जे ज़रिए ज़ात जे क़ैद मां नथो निकिरी सघे। साइंस बि उनखे न कढी सघी आहे। ज़ात जे क़ैद मां निकिरण जो ज़रियो सिर्फ़ु इश्क़ आहे। त इंसान जे अंदरि जेको आहे उहा इश्क़ जी बाहि उभामी पए, पंहिंजे धरतीअ जो इश्क़, पंहिंजे ख़ुदा जो इश्क़, पंहिंजे रसूल जो इश्क़, पंहिंजे मक़सदनि जो, आला मक़सदनि जो इश्क़, आला मक़सदनि जो इश्क़, धरतीअ जो इश्क़, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क़, इहे सभु इश्क़ ख़ुदा जे इश्क़ जा परतब आहिनि। ख़ुदा जे इश्क़ जी जेको आहे उहा इहा देन आहे जेको ख़ुदा पंहिंजे वहीअ जे तइलीम जे ज़रिए इंसान जे अंदरि इन इश्क़ खे जेको आहे उहो भड़काए थो पियो। इहो वहीअ जी जेका तइलीम इंसान खे अलाह ताला ॾिनी आहे उन में उन जी रहनुमाई कई अथई त इंसान जी शख़्सियत जेको आहे उन जी तकमील जे लाइ इंसान खे हिननि ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। उन्हनि ॻाल्हियुनि में पोइ इहो धरतीअ जो इश्क़ बि अचे थो, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अचे थो। धरतीअ जो इश्क़ ख़ुदि इश्क़ मुस्तफ़ा जी तक़ाज़ा आहे। इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छो त हुज़ूर जन पाण बि पंहिंजी धरतीअ सां इश्क़ फ़रमायो, काबतुल्लाह सां इश्क़ फ़रमाइनि। जॾहिं हिजरत करे वञनि पिया त खाने काबा ॾे मुड़ी मुड़ी मोटी ॾिसनि पिया, या जिन पहाड़नि ते पाण पंहिंजो वक़्तु गुज़ारींदा उन्हनि पहाड़नि सां मुखातिब थींदा, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदा। इहो ख़ुदा उन जे इंसान जे जिबलत में रखियो आहे त उनखे पंहिंजी मिटी सां, जंहिं मिटीअ मां हू ॻोहे ठाहियो वियो आहे, उन ई मिटीअ सां उनजी निस्बत ऐं उनजो ताल्लुक़ु जेको आहे उहो जुड़े। ऐं ख़ुदा उनखे पंहिंजी मशियत में लिखियो, वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितारफ़ू, असां क़ौमूं ऐं क़बीला इन जे लाइ बणायासीं त जीअं तव्हांजी शनाख़्त क़ाइमु रहे। हाणे शनाख़्त, क़ौमुनि जी शनाख़्त क़ाइमु रहे, इहा अलाह ताला जी मशियत आहे, ख़ुदा ताला जी मशियत आहे। इन करे क़ौमुनि शऊन लाइ बि आहे अलाह जा जेके अलाह जे निशाननि मां, शाननि मां आहे, शऊन मां आहे, शुआरनि मां आहे। त इहो इंसान जो धरतीअ जो इश्क़ ख़ुदा जे ख़ुदि इन ई तइलीम जे नतीजे में पंहिंजे धरतीअ सां इश्क़ आहे त ख़ुदा जी मशियत जी इन सां तकमील थींदी। ऐं ख़ुदा हुनखे एॾो वॾो मर्तबो ॾिनो जो जेको पंहिंजे धरतीअ जे लाइ, पंहिंजे माल जे लाइ, पंहिंजे हक़नि जे लाइ जेकॾहिं मरंदिश ऐं पंहिंजी जान जो नज़रानो ॾिए त उन ई खे शहीद जो जेको आहे उहो दर्जो ॾिनो वियो। उहो इन ई जे करे त हू ख़ुदा जी मशियत खे जीआरे थो। क़ौमुनि जी शनाख़्त ऐं क़ौमुनि जी सुञाणप क़ाइमु रहे, इहा ख़ुदा जी मशियत आहे। ऐं इहा ख़ुदा खे मशियत एॾी अज़ीज़ आहे जो इन इहे शनाख़्त बचाइण में जेकॾहिं को माण्हू जान जो नज़रानो ॾिए थो पियो त उहो शहीद जो दर्जो जेको आहे माणे। धरतीअ सां मुहबत, ॿोलीअ सां मुहबत, क़ौम सां मुहबत ईअं ई आहे जीअं माण्हू पंहिंजे मज़हबी शिआर सां, काबतुल्लाह सां मुहबत थो करे, छो त हुज़ूर जन पाण हुनजो अमली नमूनो बि आहिनि। हिते हिकिड़ो अहम नुक़्तो मूंखे ज़हन में पियो अचे त असांजा धरती परस्त हिक पासे धरती परस्त आहिनि, धरतीअ सां इश्क़ जी ॻाल्हि था कनि, ॿिए पासे वरी तारीख़ जी हीअ एॾी अज़ीम तरीन हस्ती जंहिं ते तव्हां शुरूअ में ॻाल्हायो त एॾनि वॾनि माण्हुनि उन्हनि ते एॾा वॾा किताब लिखिया जिन में खे तारीख़ी हैसियत मिली, सॼी दुनिया जे अहम ॿोलियुनि में उन्हनि जो तर्जुमो थियो। ऐं
हे माण्हू इन शख़्सियत खां पंहिंजे क़ौम जे नौजवाननि खे वेगाणो पिया था कनि। हींअर ताज़ा 2-3 अहिड़ा क़िस्म जा वाक़िया थिया आहिनि जिन में इंतिहाई क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि जेके हवाए मंसूर आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे बकवास खां वधीक हैसियत नथियूं रखनि। इन जो नफ़्सियाती कारण छा आहे त असांजो जेको दानिश्वर लॻो थो सॾिजे पोइ हुनखे दानिश्वर चइजे या न चइजे, हिकु पासे उहो एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं था कनि, उहे ई ॻाल्हियूं था कनि जेके हिन हस्तीअ कयूं आहिनि। सभु आका जे ख़ुतबात में ऐं सीरत पाक में मौजूदु आहिनि, क़ुर पाक में मौजूदु आहिनि। हे छो था कीबा आहिनि इन्हनि शयुनि खां, इन हस्तीअ खां पंहिंजे नौजवान खे छो था वेगारणो? असांजे माण्हुनि जो अलमियो आहे असां पंहिंजे लाइ आइडियल हस्ती, पंहिंजी मिसाली शख़्सियत जंहिंखे असां जंहिंजे कमनि खे, जंहिंजे किरदार खे, जंहिंजे अमल खे, जंहिंजे कौलनि खे पंहिंजे लाइ मिसाल बणायूं, इन हीअ मिसाली शख़्सियत जे तालुक़ ऐं निस्बत खां जेको आहे उहो पंहिंजो पाण खे जेकॾहिं अलॻि था रखनि त पोइ इहे इंसान जे वॾे में वॾी बदकिस्मती आहे। इंसान बुनियादी तौर ते जेको आहे उहो अकुलु अलाह ताला इंसान खे ॾिनो आहे त अकुल सां सोचियो, पर अकुल जे लाइ हिकिड़ी गाइडलाइन वहीअ जी आहे, वहीअ जे तइलीम जी आहे। ऐं उन वहीअ जी तइलीम जेको आहे उहा एॾी अहमियत आहे जीअं इंसान जी अखियूं जेके आहिनि उहे ॾिसण जो कमु कनि थियूं पियूं, पर ऊंदहि में अखियूं नथियूं ॾिसी सघनि जेसिताईं बसारत मौजूदु आहे। ॿाहिरीं लाइट जेकॾहिं रिफ्लेक्ट नथी करे तेसि ताईं अखियूं ॾिसण जो सही कमु नथियूं करे सघनि। तीअं इंसानी अकुल बि भले सोचण जे लाइ अलाह ताला उन में सलाहियतूं रखियूं आहिनि, पर उन जी खे ॿाहिरीं हिदायत जी रिफ्लेक्शन जेको आहे उहा ज़रूरत पए थी पई, उहा वहीअ जी तइलीम आहे। ऐं वहीअ जी तइलीम जो मिसाली नमूनो उन वहीअ खे आणींदड़ पैगम्बर आहे। इन करे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी शख़्सियत जेको आहे जेकॾहिं मिसाल ऐं आइडियल माण्हू बणाए थो त पोइ थाबिड़जण खां, धिका खाइण खां ऐं गुमराह थियण खां माण्हू जेको आहे उहो बची थो वञे पियो। पोइ माण्हू ज़िंदगीअ जो सफ़र जेको आहे उहो वड़ वकड़ रस्तनि ते हलंदे नथो गुज़ारे, हिकिड़ी सिधी लीक ते, सिधे पाथ ते हले थो पियो। माण्हूअ खे मंज़िल जी जेको आहे उहा ख़बर हुजे थी पई। असांजे माण्हुनि सां जेको वॾो में वॾो अलमियो जेको असां वेझड़ाईअ में ॾिठो आहे उहो इहो आहे त असांजे माण्हुनि खे अकुले कुल हुजण जो ख़िफ़्त आहे। मथे में जेको आहे उहा हिकिड़ी हवा वेठी आहे त इंसान खे जेको आहे उहो अकुल कामिल थी मिलियो आहे। ऐं उहो असां में वरी जेको आहे दुनिया में असां, छाकाणि त असां अज़ीम आहियूं, असां क़दीम आहियूं, इन जे करे असांजो अकुलु दुनिया जे सभिनी अकुलनि ते हावी आहे। ऐं इहो अकुल कुल हुजण जे हैसियत में असां ॿिए कंहिंखे आइडियल बनाइण ऐं ॿी कंहिं रहनुमाईअ जी जेको आहे उहा असांखे ज़रूरत नथी पवे। उन जे करे असां ॾिसूं था पिया त असां ख़ासि तौर ते पाकिस्तान ठहण खां पोइ जो जेको 70 सालनि जो अरसो हीउ जेको सिंध में आहे, इहो इन हीअ असां सॼे अरसे में, छाकाणि त रियासती तौर ते बि जेको आहे उहा असांखे हिकिड़ा इंसानी फलाही मुआशिरो जेको आहे, फलाही तइलीम, फलाही मुआशिरो, फलाही समाज उहो जुड़ी न मिलियो। त असां ॾिसूं था पिया त असांजो जेका इहा ख़िला अदीब दानिश्वर ऐं ॾाहे खे पूरी करणी हुई, जेका रियासत ख़िला पैदा कई, उहो अदीब ऐं दानिश्वर बि जेको आहे उहा पूरी करे न सघियो, सिर्फ़ु इन बुनियाद ते त उनखे अकुल कुल हुजण जो जेको आहे उहो। हिते ॾिसो न हिकिड़ो साम्हूं तज़ाद थो अचे। उहे पंहिंजे महफ़िलुनि में, पंहिंजे ॻाल्हियुनि में, पंहिंजे तहरीरुनि में हवाला ॾियनि था। कार्लाइल जो हवालो ॾिबो, फिसागोरस जो हवालो ॾिबो, अरस्तू जो हवालो ॾिबो, फ्रेडरिक एंगल्स जो हवालो ॾिबो, लेनिन जो हवालो ॾिबो, पर इन्हनि सभिनी जी तालीमात जुज़ियात आहे जेका असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात में कुली तौरु मौजूदु आहे। इहो हिकिड़ो तज़ाद छो थो अचे त जेके जुज़वी अकुल रखण वारा आहिनि उन्हनि जो हवालो वॾे फ़ख़्र सां था ॾियनि ऐं जेको सॼी काइनात जो हवालो आहे उन जे में अची कीबाइनि था। या अहसास कमतरी आहे या शऊरी उन्हनि जी हिकिड़ी लुचाई आहे? न, उहा पंहिंजो नरगसियत आहे। हक़ीक़त में जेको आहे उहो पंहिंजे नफ़्सियाती जेको आहे उहो मसइलो आहे त असांजो माण्हू पंहिंजो हिकिड़ो मज़हबी उनवान मिलियल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दीन आणींदड़ पैगम्बर आहे, छाकाणि त दीन जेको आहे उहो हिकिड़े सिधे रस्ते जो तयन कंदड़ दीन जेको आहे उहो निज़ाम ज़िंदगी आहे। निज़ाम ज़िंदगी बस रुगो इस्तिलाह दीन आहे, मज़हब बि आहे, वे ऑफ लाइफ।
जी जेकॾहिं अंग्रेजीअ में हुनजो तर्जुमो हो बि मौलाना आज़ाद हिकिड़ो शेर कोट कंदो वलिनास फ़ीमा यशकून मज़ाहिबू इश्क जा पंहिंजा पंहिंजा मज़हब आहिनि जी हा त हे बि इन मज़हब तां खार छो था खाइनि उन्हनि खे चूचड़ी छो थी लॻे इहो इंसानी तारीख़ में जेके मज़हबनि जो जेको असरु आहे ऐं मज़हबनि इंसानी क़ाफ़िले खे अॻिते वठी हलण में जेको किरदारु अदा कयो आहे उनजी जो तारीख़ी शऊर कमज़ोर आहे उहो तारीख़ी शऊर जेकॾहिं ताक़तवर हुजे नंबर हिकिड़ी ॻाल्हि ऐं नंबर ॿी ॻाल्हि जेको आहे जेको ज़ात जे क़ैद में माण्हू फाथल आहे उहो ज़ात जे क़ैद में फाथल हुजण जे करे उन जे सोचण जा मयार जेके आहिनि उहे उन जे ज़ात ऐं ख़्वाहिशुनि जे चौधारी था फिरनि पिया उन्हनि में आफ़ाक़ियत पैदा नथी थिए उन में आलमगीरियत जेको आहे उहा पैदा नथी थिए वुसअत नथी अचे ख़ुदा जेको आहे हिकिड़ो इंसान खे इंसान जी फितरत खे ऐं इल्मनि खे हिकिड़े आलमगीरियत ऐं आफ़ाक़ियत सां जेको आहे उहो ॾिनो आहे दुनिया जा जेके बि वॾा वॾा मज़हब आहिनि उहे उन जी आफ़ाक़ियत खे मञनि था ख़ुदि दीन जॾहिं मुस्लमाननि खे इस्लाम जी सूरत में मिलियो त उहो दीन इस्लाम जो दुनिया जे सभिनी मज़हबनि जे असलियत खे ऐं उन्हनि जे आफ़ाक़ियत खे मञण वारो हो क़ुर शरीफ़ जेको आहे चयो त जेके बि बाबा हज़रत मूसा हज़रत ईसा जेके साबई पैगम्बर आहिनि जेके मशरिक़ जा पैगम्बर आहिनि मग़रिब जा पैगम्बर आहिनि अरब जे दुनिया जा जेके आहिनि उहे पैगम्बर आहिनि जिन जो बयानु क़ुर में थियो आहे या जिन जो बयानु क़ुर में न थियो आहे उन्हनि जा सिर्फ़ु इशारा आहिनि उहे सभु ख़ुदा जे आफ़ाक़ी हिदायत खे ऐं पैगाम खे खणी आया आहिनि उन्हनि में आलमगीरियत आहे ऐं इंसानी सभिनी इंसाननि जे फलाह जे लाइ ऐं भलाईअ जे लाइ सभिनी जो प्रोग्राम यकसा हो गॾियल हो हिकु जहिड़ो हो ख़ुदा जे पारां सभिनी खे हिदायत हिकिड़ी मिली आहे त हाणे उहा जेका आलमगीर फिनामिना आहे सोचण जी उहा जॾहिं माण्हूअ जी नथी रहे ऐं पंहिंजे माण्हू मख़सूस दायरनि में थो सोचे नरगसियत में थो सोचे ऐं तारीख़ जे शऊर खां आजो थी करे जेकॾहिं सोचे थो पियो त पोइ माण्हूअ जी मंज़िल जेको आहे उहा सिर्फ़ु ज़ात ताईं ख़्वाहिशुनि ताईं ऐं पंहिंजे महदूद ॼाण ताईं थी रहे पई इन जे नतीजे में हू आलमगीर सोचुनि सां सलाहड़िजी नथो सघे पियो ऐं इहो असांजो वॾो अलमियो आहे न सिर्फ़ु इहो त दीनी तौर ते जेको आहे उहो असां पंहिंजे आलमगीर ऐं आफ़ाक़ियत सां वाबस्तगीअ जो जेको आहे उहो को वॾो हिते निज़ाम या वॾो फ़िक्र जेको आहे उहो तश्कील में आण खां असां वांझा रहिया आहियूं ऐं उन सां निस्बत ॻंढण में वांझा रहिया आहियूं अहिड़ी तरह असां फ़लसफ़े में फ़िक्र में आइडियोलॉजीज़ में नज़रियात में इंसानी क़ाफ़िले खे वठी हलण में दुनिया जे जिन वॾनि वॾनि नज़रियनि जूं कोशिशूं आहिनि ऐं किरदारु आहे उन्हनि सां बि असांजी निस्बत जेको आहे उहा ठली आहे नारे जे हद ताईं आहे असांजी वाबस्तगी जेको आहे ऐं इहो वॾो अलमियो आहे त असां जेकॾहिं नेशनलिस्ट हुजूं त उहे बि सिर्फ़ु नारे जे हद ताईं ऐं दावा जे हद ताईं ऐं जेकॾहिं सोशलिस्ट हुजूं त उहे बि असां सिर्फ़ु दावा जे हद ताईं हुजूं त इन जे करे असांजो समाज भोॻे थो असांजा नौजवान जेके आहिनि उहे बेराह रवीअ ते हली था पवनि ऐं उन्हनि जे लाइ को निशान नाहे का मंज़िल नाहे निशान ऐं मंज़िल जो तयन जेको आहे को बि आलमगीर फ़िक्र कंदो आलमगीर तारीख़ जा जेके इहे सभु धारा आहिनि उहे सभु कंदा ऐं उन्हनि सभिनी जो हिसो जेको जेको इंसानी तरक़ीअ में आहे उन हिसे खे मञिणो पवंदो तॾहिं असां में उहा आलमगीरियत उहा आफ़ाक़ी सोच उहा सोच वॾी निगाह बुलंद सुखुन दिल नवाज़ जां पुरसोज़ यही रफ़्त सफ़र है मीरे कारवां के लिए त उहो जेको आहे आसमान जे रफ़तुनि वारी सोच ज़मीन जे विशाल हुजण वारी जेका आहे उहा सोच इहे सभु शयूं पैदा करण जे लाइ असांखे वरी मोटिणो पवंदो उन तइलीम जे तरफ़ जेका तइलीम असां खां आस्ते आस्ते विसरी रही आहे असां उन जो रिवाइवल कयूं उन जी निशाते सानिया कयूं क़ौमुनि जा नुक़सान थिया आहिनि क़ौमुनि में ज़वाल बि आया आहिनि क़ौमूं ऊंदाही ऐं डार्क एजिस मां बि गुज़रियूं आहिनि पर साॻे वक़्तु उन्हनि क़ौमुनि जे रेनासेंस बि थी आहे उन्हनि जो निशाते सानिया बि थियो आहे इन करे असांखे पंहिंजे नौजवाननि खे पंहिंजे माण्हुनि खे उन जे निशाते सानिया जे तरफ़ वठी अचिणो पवंदो ऐं उन जे निशाते सानिया जो बुनियादु जेको हूंदो उहा इल्मी तरक़ी हूंदी उहा फ़िक्री तरक़ी हूंदी
उहा आफ़ाक़ी सोचनि जी तरक़ी हूंदी ऐं उन सां निस्बत ॻंढणु हूंदो, तॾहिं असां पंहिंजे माण्हुनि जी रहनुमाई करे सघंदासूं ऐं पंहिंजे माण्हुनि खे हिकिड़े सुठे पाथ ते ऐं दग ते हलाए वॾी सघंदासीं। महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, जेके बि ॿाहिरियां जबर आहिनि, फितरत जो जबर आहे जंहिंखे असां पंहिंजे ईजादात सां उन मां निजात हासिलु कई आहे, समाज जो जबर आहे, तबक़ाती निज़ाम आहे, उन में असां इनक़िलाब पैदा करे ख़ुशहालीअ जे तरफ़ सफ़र करे उन मां बि निजात हासिलु कई आहे। ऐं ज़ात जो जेको जबर आहे जंहिंजे खोल में असां जकड़ियल आहियूं, उन ज़ात खे असां जेका पहाड़नि वांगुरु अर्दी हुजणु घुरिजे, ऊची हुजणु घुरिजे, आसमाननि वांगुरु बुलंद हुजणु घुरिजे, धरतीअ वांगुरु वशाल हुजणु घुरिजे, ख़लाउनि वांगुरु उन में गुंजाइश हुजणु घुरिजे, उनखे असां सुहिणो करे पंहिंजी ज़ात ताईं महदूद करे छॾियो आहे। इन ॿूसाटियल माहौल में उहा इश्क जी ई हिकु थधिड़ी हीर आहे जेका घुलंदी त असांखे इन्हनि जबरनि मां कढी ईंदी ऐं असांखे वरी उहा इंसानी वशालता मुयसरु कंदी जेका इंसान जी ज़िंदगीअ जो आला तरीन मक़सदु आहे। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।